अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। असांजी अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो PAF असगर खान में पासिंग आउट परेड तक़रीब खे ख़िताब। आर्मी चीफ जो चवणु आहे त कश्मीर जो मसइलो कश्मीर अवाम जी मर्ज़ी मूजिबि हल थियणु घुरिजे। पाकिस्तान ऐं भारत खे कश्मीर मसइलो हल करणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान खान अपोज़िशन खे मशरूत तौरु इस्तीफ़ा ॾियण जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर वारा लुटियल दौलत वापसि कनि। मां सुभाणे इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहियां। अपोज़िशन वारा इस्तीफ़ा ॾियण बदिरां नंढी ऐं सेनेट चूंड जूं तयारियूं पिया कनि। मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि में इस्तीफ़ा ॾियण जी हिमत हुजे हा त NRO वठी परॾे फ़रार न थियनि हा। वज़ीर आज़म तरफ़ां इस्तीफ़ा वारी मशरूत आछ ते मरियम नवाज़ जो रद्द अमल साम्हूं अची वियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त थोरो सबुरु करियो, असां ॿुधाईंदासीं त इस्तीफ़ा छा थींदी आहे। असांजी इस्तीफ़ा ईमानदार माण्हू वांगुरु न हूंदी जो स्पीकर घुराए त गुम थी वञूं। रोडनि ते बीही सुबुह शाम असेंबली खे गारियूं ॾींदा रहो। पोइ उन ते असेंबली में अची वेही ऐं सॼो साल गैर हाज़िरी जूं पघारूं अलाउंस बि वसूल कयो। नेब सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मांडवीवाला खे ज़ाती हैसियत में 4 फेबरवरी ते तलब करे वरितो। सलीम मांडवीवाला खे नेब जो नोटिस मिली वियो। संदसि चवणु आहे त मां 4 फेबरवरी ते नेब आॾो पेश थींदुसि। सिंध में कोरोना वायरस सबबि बंदि पियल समूरियुनि दरगाहुनि ऐं मज़ारुनि खे अॼु खां खोलियो वेंदो। औक़ाफ़ खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त दरगाहुनि ऐं मज़ारुनि खे अॼु खां SOPs तहत खोलियो वेंदो। मज़ारुनि ते मास्क जो इस्तेमालु लाज़मी कयो वञे ऐं समाजी विथीअ जो बि ख़्यालु रखियो वञे। ऐं डिघड़ी भरिसां टंडो गुलाम अली रोड ते मोटरसाइकिल सां हादिसो। 2 ॿारनि समेत 4 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। सन भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टकर में नींगर फ़ौत थी वियो। मटियारी भरिसां क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल कल्टी। औरत ऐं ॿार समेत 4 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।